नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। वहाँ के कंडियारो को खबर ॾिनालो न कंडियारो में अदीब दानिश्वर, मीर नादिर अली अबड़ो, चेयरमैन बज़म कामरेड ताज मोहम्मद अबड़ो ऐं डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन सिंध कराची कोट खान बहादुर, गुलाम मोहम्मद वसाण कंडियारो पहुची मरहूम नियाज़ मोहम्मद वसाण साबिक़ वफ़ाक़ी वज़ीर जी फौतगी ते सरदार ज़ादा GM फैसल वसाण चेयरमैन ज़कात उशुर ज़िले सांगर सां ताज़ियत कई ऐं मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ ऐं मग़फ़िरत पिणु घुरी वई। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अकील वसाण। अदीब दानिश्वर, मीर नादिर अबड़ो, बज़म ताज मोहम्मद अबड़ो चेयरमैन ऐं डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन हेडक्वार्टर सिंध कराची ॻोठ खान बहादुर, गुलाम मोहम्मद वसाण कंडियारी पहुची अॻूणे विफ़ाक़ी वज़ीर मरहूम सरदार नियाज़ मोहम्मद वसाण जे विचोड़े ते संदसि फर्ज़ंद सरदार ज़ादा GM फैसल वसाण सां तहज़ीत कई। मीर नादिर अली अबड़ो सां सियासी समाजी शख़्सियतुनि सां गॾु सहाफ़ी बि वॾी तइदाद में गॾु हुया, जंहिंमें अकील अहमद वसाण, नाज़ कुर्बान अली मक्सी, इब्राहिम गांव, गुल मोहम्मद सोलंगी, अज़हर ख़ासकेली, उर्स कुंबर, एनाज़ मंगी, आफ्ताब मरी, नारायण दास, हिदायतुल्ला खोसो ऐं ॿिया पिणु गॾु हुया ऐं मरहूम जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़ी ऐं दुआए मग़फ़िरत पिणु घुरी। उन मौक़े मीर नादिर अबड़े दुरूद पाक जो किताब तोहफ़े तौरु GM फैसल वसाण खे ॾिनो ऐं अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त के शख़्सियतूं अहिड़ियूं थियूं थियनि जो उन्हनि जे वञण खां पोइ हिकिड़ो वॾो हाल थो पैदा थिए ऐं असांजी सॼी सिंध अनेक मोतियुनि जहिड़ा माण्हू पैदा कया आहिनि। उन्हनि मोतियुनि जहिड़े माण्हुनि मंझां असांजो जेको हे कंडियारी तव्हांजो शहरु आहे, उनजो सरदार नियाज़ मोहम्मद ख़ान वसाण तमामु वॾी हाई लेवल जी शख़्सियत हो वफ़ाक़ी वज़ीर बि रहियो, भुट्टे साहब जे दौर में सफ़ीर बि रहियो ऐं वॾो मिलनसार। ऐं मां जेको हुनखे जज कयो, जेके मुंहिंजूं कचहरियूं थियूं त घटि ॻाल्हाइणो, पर जेको लफ़्ज़ ॻाल्हाई उहो मोतीअ दाणो हूंदो हो। ऐं कचहरियूं हिते थियूं कंडियारीअ में। इहे शख़्स ई ॾिसो न असांजे सिंध जे रिवायतुनि जा अमीन हा। हीअ कंडियारी शहरु जेको मूंखे मालूमात आहे त उहो हुन पाण ॾिनो सभिनी खे। हिन में को फ़र्क़ु न हो त को हे हिंदू आहे, हे मुस्लमान आहे, या हे को समाट आहे, या हो के बरोच आहे, या को ॿी ॿोली ॻाल्हाईंदड़ आहे, या कहिड़े धर्म सां हुनजो वास्तो आहे। हिन शहरु सॼो वॼो हे सॼो शहरु इन्हनि वसाण सॼी फैमिलीअ जो। ॾिसो न हेॾो बहितरीनु शहरु जंहिंमें हेॾो अमन हुजे। अॼु हिते त असां आया आहियूं ताज़ियत करणु ऐं मां हिते ईंदो रहियो आहियां काफ़ी वक़्त खां। जॾहिं मां मीरपुर ख़ासि में हुउसि एंटी करप्शन जो ऑफिसर, त ईंदा हुआसीं, साईं सां कचहरियूं थींदियूं ऐं साईं जी हमेशह मां तारीफ़ ॿुधी ऐं इनशाला जंहिंजी पोयां तारीफ़ हुजे उहा असांखे पक आहे त उहो जन्नती आहे। उन सां गॾु हिन अवामी न्यूज़ जा पिणु थोरा मञा। कैमरामैन ग़ुलाम मुस्तफ़ा अशर ऐं मंठार थई मुकेश कुमार आसनानी सां गॾु एडिटर उर्स कुंबर, अकील अहमद वसाण, अवामी न्यूज़ कंडियारी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।